ईमान सां ॻाल्हाए मुंहिंजो हसन हुसैन सुणो बि उन सीने ते खेॾंदे खेॾंदे वॾो थियो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। याने क़ुरान करीम ऐं इमाम हसन ऐं हुसैन अहिड़ा पाण में घाटा यार जेके लेटंदा भी हिकड़ी जगह ते त नंढा थी वॾा भी हिकड़ी जगह ते थिया। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तो जो दोस्त जेकॾहिं मुंहिंजा दोस्त तूं पंहिंजे दोस्त खे छॾे नथो सघीं त बचपन जो यारा तो कुरान भी वफादारा है। सुभान अल्लाह। कुरान भी वफादारा मुझो हुसैन त वफादारन जो सरदारा। सुभान अल्लाह। सूरह मुल्क पढ़ंदो आं इशा खां बाद में इन जेला त इहा कबर में तंगीअ खां बचाईंदी छो त कुरान वफादारा। रुगी सूरह मुल्क पढ़ी त कुरान तो सा वफा करे। ॿुधा जेको कुरान जन सां गॾु हिकिड़े सीने में रहियो आहे उन्हनि सां वफा कंदो या को न कंदो? कंदो मुंहिंजा साईं वफा। ओ मुस्लमान गौर त कर मुझे महबूब मुस्तफ़ा करीम जे उन फरमान जे मथां जंहिंमें मुझे आका फरमायो किताबुल्लाह व इतरत अहल बैती। मां मुस्तफ़ा बशयूं छॾियो थो वञाव। हिकिड़ो अल्लाह जो क़ुरान करीम छॾियो थो वञा। ॿियो मां मुस्तफ़ा पंहिंजा बचड़ा छॾियो थो वञा। लई तफरकू ओ आशिको हबीबन फरमायो आशिको ॿुधी छॾियो लई तफरकू इहो रब जो क़ुरान ऐं मां मुस्तफ़ा करीम जो अहल बैत कॾहिं भी हिक ॿिए खां जुदा कोन थींदा। लई तफरकू हिक ॿिए खां अलग कोन थींदा हत्ता यरद अलैयल हौज़ तां त गॾु गॾु हली मां मुस्तफ़ा साच हौज़े कौसर ते मिलंदा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सब कुछ मुझो महबूब ॿुधाए वियो मुसलमानो। कुछ भी मुझे आका मख्फी कोन रखियो आहे। सब कुछ ॿुधायो आहे लेकिन तव्हां सां पंहिंजो रुगी ईमान बचाए। ऐं मुंहिंजा दोस्त अॻिते हलूं त मां अर्ज़ पे कयो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो उन सुहिणे क़ुरान करीम जे अंदर मुझे करीम रब फरमायो वला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाहि अमवात बल अहया वलाकिन ला तशऊरून। सुभान अल्लाह सुभान। मुझे सुने करीम रब फरमायो मुझे सुने करीम रब फरमायो जेकी मां अल्लाह जे राह में कत्ल कया वञनि था जानियूं कुर्बान कनि था। छो मुंहिंजा दोस्त मुझे रब खे ख़बर आहे ओहो ख़ालिक़ काइनात आहे। अल्लाह खां काई गुझाई काने का। तूं असां हिक ॿिए खां गुझा थी सघूं था मुझे रब खां काई गुझाई काने का। असां त आशिकनि जो ईमान ऐं अक़ीदो आहे त मुझे महबूब मुस्तफ़ा खां बि काई गुझाई काने का। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुझे करीम रब के खबर हुई अहिड़ो ज़मानो ईंदो जो मुझे महबूब मुस्तफ़ा जे लाइ या मुझे महबूब जे बचड़न जे लाइ अजीब अजीब थ्यूरीज़ माण्हू क़ाइम कंदा। मां रब अॻे ई ऐलान करे थो छॾियां ख़बरदार थीजो जेके मां अल्लाह जे राह में कुर्बान कया वञनि था उन्हनि खे मोल कॾहिं भी न चइजो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मनो कह कई आदा अल्लाह पाक गाला गाला कह मनो कई अल्लाह फरमाए थो त जेको शहीद उनखे मोल न चइजो
मौला छा चऊं बल अहिया मुझो रब फरमाए थो ओहो जिंदा सुभान अल्लाह ओहो जिंदा जिंदा लेकिन वला किल्ला तशऊरून पर तहां के खबर आहे का है तहां के शऊर आहे कोन ओहो जिंदा किया ओ मुझा दोस्तो अजीजो एक बी आयत कुरान करीम जी पढ़ा अज खुलियल रात मिलिया थधी रात मिलिया नहीं जी रात मिलिया खोले खोले रब जो कुरान एकड़ो भले प्रोग्राम करे पहुतो सुबह जो वरी प्रोग्राम करणो आ लेकिन सुबह कह ॾिठी आ जिंदगी ते भरवसो नाहे मन का घड़ी रब जे दरबार में कबूल पइजी वञे त ॿई दुनियाऊं ठही पवंदियूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह फरमायो वला तहसबन الذين قتلوا في سبيل الله أمواتا بل أحياء عند ربهم يرزقون सुभान अल्लाह मुझे करीम रब फरमायो शहीद न रुगी जिंदह उहे जिंदह त आहिन तव्हां के उन्हनि जी ख़बर ई काने का तमा रब उन्हनि खे कहिड़ी ज़िंदगी अता कया मां रब खुद ऐलान थो कया पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम जे अंदर इल्द रब्बिहिम युरज़क़ून हू पंहिंजे परवरदिगार रब वटि रिज़्क़ रोज़ी बि खाईंदा रहन था नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी शाने हुसैन नारे पीर दम दस्तगी सुभान अल्लाह ओ मुझा सुना अजीज दोस्तों मुझे सुने रब जे पाक कुरान करीम जूं ॿ टे आयतूं तिलावत कयम हाणे मुझा दोस्तो अजीजो अचो त मुझे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी हिकड़ी रुगी हदीस पढ़ी पो मुझा दोस्त उन सां गॾु अॻिते हलूं त तव्हां असांखे करणो छा आहे ऐं करे छा रहिया आहियूं है मुझे महबूब फरमायो कह फरमायो मुझे महबूब गाला गाला कह फरमायो मुझे महबूब ईमान वारा दिल खोले जो मुझे महबूब फरमायो करीम महबूब सुनो हाय कदे पंहिंजे इन नसीब ते नाज कंदो कर हाँ सुना बेशक मुसलमान ही फकीरानी तकरीर ते इन मां हिकड़ो नुक्तो बि समझ में अचे वी त इंशाअल्लाह ताला तुंहिंजो कम ठही वेंदो इंशाअल्लाह पंहिंजे नसीब ते नाज कंदो कर छो कहिड़े नसीब ते नाज कर अल्लाह खालिक ऐं मालिक कोई शक न है कायनात जे ज़र्रे ज़र्रे जो खालिक कोई शक न है असां तू गुनाहगार खतादार बदकार बेकार टको ही न लहूं हाँ मुझा इहो सच्चा मुझा दोस्तों सब कमियूं कोताहियूं लेकिन नसीब ते नाज इए कर त केडी न अजीब ॻाल्हि हा जेको खुदा जो महबूब आ तुंहिंजो असांजो वो ही महबूब सुभान अल्लाह मरहबा नाज कर पंहिंजे नसीब ते मरहबा त जंहिंखे ख़ुदा पंहिंजो महबूब चयो आहे उनखे अॼु तूं असां गुनाहगार बि पंहिंजो महबूब चई रहिया आहियूं केॾी वॾी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहो केॾो वॾो एज़ाज़ आहे इहो केॾो वॾो नाज़ आहे हिकु मुस्लमान खे त तुंहिंजो असांजो बि उहो ई महबूब आहे जेको अल्लाह जो महबूब आहे सुभान अल्लाह मरहबा न रुगी हिकड़ो नाज पर वधी करे छो न चवां तूं असां इबादत कंदा आहियूं जो आबिद हूं जंहिं महबूद बरहक जी इबादत कंदा हूं ओहो महबूद बरहक
ॾिस सही उन जा कर्म उन करीम रब जी ज़ात पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम में फरमायो इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलन नबी हक नबी या सैयद गौर त कर पंहिंजे नसीब जे मथां सॼी ज़िंदगी इन हिकिड़े नेमत जो शुक्रानो अदा कयूं तॾहिं बि मुस्तफ़ा करीम जो थोरो कोन लाहे सघूं ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहो बेनियाज़ रब पंहिंजे सुहिणे क़ुरान में ऐलान पियो करे बेशक मां अल्लाह जंहिंजी काइनात जो ज़र्रो ज़र्रो इबादत कंदो आहे हम्दो सना कंदो आहे महबूदे बरहक मां ख़ुदा जी ज़ात आहे उहो मां ख़ुदा जंहिंजो महबूब मुस्तफ़ा बि बनो आहे मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा बि मां अल्लाह जी इबादत कंदो आहे छो त मां उन जो ख़ालिक आहियां उहो मुंहिंजो मख़लूक आहे लेकिन मुंहिंजो रब थो चवे गौर त कर मुंहिंजा बाना मख़लूक त मां अल्लाह जी केतिरी आहे लेकिन सॼी मख़लूक मां उहो हिकिड़ो ई महबूब आहे जंहिं ते मां महबूदे बरहक बि पाण सलाम मोकिलींदो सुभान अल्लाह मरहबा न रुगी मां करीम रब जी ज़ात लेकिन मुंहिंजा बानड़ो रब चवंदो मुंहिंजा बानड़ो निहारियो मां अल्लाह जे ज़ात आदम खे बि पोइ बनायो आहे पहिरीं पंहिंजे फ़रिश्तनि खे बनायो आहे रब चवे थो मुंहिंजा बानड़ो उहे मुंहिंजा फ़रिश्ता जॾहिं आदम खे पंहिंजे हथनि सां बि ठाहियो आहे उहा नूरानी मख़लूक छो त रब खे ख़बर आहे उहो ज़मानो ईंदो जो मुंहिंजे महबूब खे के नूर चवंदा के बशर चवंदा रब चवे थो छा थियो अथव इन्हनि ॻाल्हियुनि खां निकिरी अचो इहे हेठियूं ॻाल्हियूं आहिनि मुंहिंजे महबूब जो मक़ाम अञा मथे आहे रब चवे थो ओ इंसानो मुंहिंजो महबूब तव्हां बशर इंसाननि जे दुरूद जो मोहताज नाहे मुंहिंजो महबूब नूरानी मख़लूक जो बि मोहताज नाहे जंहिंजे मथां ख़ालिक पाण दुरूद सलाम पढ़े उनखे कंहिंजी मोहताजी नाहे है सुभान अल्लाह मुझो करीम रब फरमाइंदो आहे मुंहिंजा बानड़ो गौर कयो मां उन पंहिंजे नूरानी मख़लूक जी बि गॾु पाण सां क़ुरान में गवाही ॾेई छॾी आहे त रुगी मां ख़ुदा न पर व मलाइकतहू रब इएं कोन चयो त रुगी जिब्राईल अल्लाह इएं कोन चयो त रुगी मीकाईल अल्लाह इएं कोन चयो त रुगी इसराफील अजीब नुक्तो बयान पियो कयां अज़ीम नुक्तो बयान पियो कयां ईमान वारनि आशिकनि जे लाइ रब चयो व मलाइकतहू यानी ज़मीन आसमान जा जेतिरा बि फ़रिश्ता आहिनि उहे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम ते दुरूद पढ़ंदा सुभान अल्लाह मरहबा लेकिन इन में जेको अजीब नुक्तो आहे उहो इहो आहे थधाईअ में आस्ते ॿुधायांव छो त जेका प्यार वारी शइ आहे लिकाए ॾींदी आहे क़ीमती शइ ऐं प्यार वारी शइ थोरी लिकाए ॾींदी आहे तव्हांखे बि लिकाए थो ॾियां कीअं थो लिकाए ॾियां त सोचो त सही त फ़रिश्ता जेॾी महिल सभई मुंहिंजे मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ंदा हूंदा त छा उन महिल अल्लाह जो ज़िक्र कंदा हूंदा न मजास चुप थी वियो बिल्कुलु चुप थी वियो न ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अल्लाह जी ज़ात पंहिंजे फ़रिश्तनि खे फरमाईंदो आहे फ़रिश्तो मां ख़ुदा जे ज़िक्र खे इहा घड़ी बंदि कयो मां बि दिलबर ते दुरूद थो पढ़ा तव्हां बि मुंहिंजे पीरीअ ते सुभान अल्लाह मख़फ़ी सुभान अल्लाह ॻाल्हि सम्झ में आई हाणे हिकिड़े मिंट जे लाइ ॿुधा त जंहिं ते ख़ालिक़ काइनात बि दुरूद सलाम नूरानी फरिश्तन जो सरदार सुदो तमाम फरिश्तन नु दुरूद सलाम उन महबूब जे ज़ात ला जे कदे तू बेवकूफन वारी सोच करे नूर ई बशर जी रिट लगाई त तोखा वधीक ॿियो बेवकूफ केर थी तो सके मां त इते बस हिकिड़ो शहर ची पंहिंजे मंज़िल जे तरफ़ मोटा उहो शहर कंहिंजो आहे ओ भिट धणी घोट सुहिणे अब्दुल लतीफ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान फरमायो अहद अहमद पाण में
है अहद अहमद पाण में विचामी मुफरक सुभान आहे मुस्तगरक आलम इन असरार में। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कंहिंखे ई ख़बर नथी पवे राज छा आहे, बस हिकिड़ो ख़ुदा ॼाणे, ॿियो चो महबूब मुस्तफ़ा ॼाणे। खुदा की अज़मतें क्या है, मोहम्मद मुस्तफ़ा जाने, मकामे मुस्तफ़ा क्या है, मोहम्मद का खुदा जाने। बस घणो शेरो शायरी नथो कयां, पंहिंजे मंज़िल जे तरफ़ हलां, छो त म्या फिदा हुसैन जे बाबे कुराइड़े अॼु मूंखे ॾियो त फ़क़ीर अॼु पंज तन पाक जो शान खोले ॿुधाइजां त मुंहिंजो अंदरि ठरी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पंज तन पाक जो शान सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, उन पंज तन पाक जो शान खोले ॿुधाए त अंदरि ठरी पवे, छो त पंज तन पाक बनाइण वारो रब्बे ज़ुल जलाल। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान। दलीलन में वेंदुसि त ॾाढो पोइते निकिरी वेंदुसि, बस थोड़ो मुख़्तसिर तव्हांखे रुॻी इशारो ॾियां थो, बाक़ी वरी इंशाअल्लाह ज़िंदगी रही त 21 जे राति मोहम्मद उस्मान सोलंगी, शायद मोहम्मद जुमन सोलंगी, उते प्रोग्राम खुदा कदो वरी उते मुलाकात कंदासीं। हिते सिर्फ़ एतिरो ॿुधायांव थो दोस्तो त उते अचो तव्हांखे वरी खोले ॿुधाईंदासीं। आदम अलैहिस्सलाम जी तौबह बि पंज तन पाक जे सदके में क़बूल थी हुई। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। आदम अलैहिस्सलाम जी तौबह बि पंज तन पाक जे सदके में क़बूल थी। दलील कुरान मां ऐं हदीस मां खोले ॿुधाईंदो। सुभान अल्लाह। लिक ऐं छप में न। पोइ जॾहिं आदम जी तौबह पंजनि जे सदके क़बूल थी त पोइ नूह अलैहिस्सलाम जी ॿेड़ी बि उन्हनि यारनि जे सदके तरी। यूनुस अलैहिस्सलाम जे हज़रत यूनुस अलैहिस्सलाम मच्छीअ जे पेट मां बि पोइ बाक़ी जेकी कुझु थियो सभु कुझु उन्हनि यारनि जे करे थियो। लेकिन मां हिकिड़ो नुक़्तो ॿुधायां त पंज तन पाक बनाइण वारो केरा, चो रब्बे ज़ुल जलाल। चार यार बनाइण वारो केरा, चो महबूब मदीने जो मीर। इन करे जेको आशिक हूंदो उन जो चईन यारनि सां भी प्यार हूंदो, पंज तन पाक सां भी प्यार हूंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बेशक मौजू पंहिंजे खे हलंदो, लेकिन अल्लाह इस्म ज़ाता चाहे अल्लाह इस्म ज़ाता। अखर गणियो अलिफ लाम लाम अलिफ हा। अखर घणा आहिनि? गाला गाला पंज। काॾे पंजनि खां वेंदे वञी नथो सघे। न मुंहिंजा साईं। इस्म ज़ात अल्लाह, उन में हरफ पंज। खुदा जे कुदरत में हादिसो कोन हूंदो। न मुंहिंजा खुदा जे कुदरत में को बि अचानक कम कोन थींदो आहे, सभई उते तयशुदा मंसूब हूंदो आहे। जंहिं ख़ालिक़ काइनात पंहिंजो इस्म ज़ात ई पंजनि में बंदि कयो आहे त तूं पंजनि सां प्यार न कंदे त वेंदे काॾे? बी त वाट ही कोने का मुंहिंजा मुसलमान भा। वरी मुंहिंजे मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जे मथां अच मोहम्मद। सुभान अल्लाह। इस्म कंहिं रखियो आहे? चओ खुदा। खुदा खुदा इन खुदा टिन इस्मनि खे जन्नत जे पर्दनि में महफूज़ कयो हुयो। हिकिड़ो मुंहिंजे मदीने वारे घोट जो सुहिणो इस्म मोहम्मद। सुभान अल्लाह। ॿियो हसन, टियों हुसैन। पूरी कायनात जी तारीख़ खोलियो जेसिताईं मुंहिंजो मदीने जो मीर हिन दुनिया ते जलवे अफरोज़ न थियो तेसिताईं मोहम्मद कंहिंजे सम्झ में ई न आयो। सुभान अल्लाह। कंहिंजे गुमान में न आयो। कंहिं अमड़ खे हिम्मत ई कोन थी, कंहिं अबे खे ताक़त ई कोन थी। थिए बि कीअं जॾहिं ख़ुदा चाहे ई नथो त कंहिंजे दिमाग़ में किथों ईंदो। ख़ुदा मोहम्मद हिकु बनायो आहे, हज़ारे कोन बनाया आहिनि। उन हिक जे सदके ख़ुदा काइनात बनाई। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हसन ऐं हुसैन इहे बि पाक इस्म बि
अल्लाह जी ज़ात जन्नत जे हिजाब वारन पर्दन में हिफाजत में फरमाया जिसते अम्मा सोहनी खातून जन्नत के ब गुलाब जा गुल न जा वाग में कहते तारीख दुनिया जी पढ़ो भले यो चैलेंज सुभान अल्लाह के खुदा जी ज़ात ये नालड़ा नसीब ही कोन कया छो ये अल्लाह जी ज़ात मखसूस करे छडिया होया ओ मुजा दोस्तो जन के अल्लाह खास करे उनन के आम केर भी करे ही न थो सके बेशक बेशक गाल समझ में अचे वई न त मुजा अजीज दोस्तो उनन पंजतन पाक जे लामार्ज कयो तो उनन के बनाइण वारो खुदा उनन सा प्यार कर चैन यारन के बनाइण वारो मुझो महबूब मदीने जो मीरा प्यार कर चैन सा भी प्यार कर पंजन सा भी प्यार कर जो चैन पंजन सा प्यारा ते जो हिते भी बेड़ो पारा तो होते भी बेड़ो पारा सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे मुझा दोस्त मां आस्ते आस्ते अगते वधा अल्लाह जे ज़ात बाबरकात जा बानड़ो अज 10 मुहर्रम जी रात इस्लामी मही तारीख जे हवाले सा इस्लाम जो पहरो महीनो आ हे भी 10 जी रात इस्लाम जो जेको आखिर इस्लामी तारीख जो आखिरी महीनो ज़ुल्हज्जा उहा भी 10 जी रात हुते भी नबी जो लाला हिते भी नबी जो लाला हुते भी नबी जे लाल पंहिंजो ख्वाब निभायो आ हिते नबी जे लाल पंहिंजे नाने जो वाइदो निभायो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हुते भी 10 हिते भी 10 हुते भी 10 ज़ुल्हज्जा हिते 10 मुहर्रमा 10 ज़ुल्हज्जा ते मुंहिंजा दोस्त अजीज सुन इस्माइल अलैहिस्सलाम पंहिंजे बाबे जो ख्वाब निभायो आ निभाइण वारो सुनो इस्माइल आ ख्वाब लहण वारो बाबो इब्राहिम गाला गाला बाबो ख्वाब लहण वारो बाबो इब्राहिम ओ ख्वाब निभाइण वारो सुनो इस्माइल मुंहिंजा दोस्त अजीज रुगी थोड़ो सरसरी निगाह रब जे क़ुरान करीम जे आयत जे तरफ अचां मुंहिंजा दोस्तो अजीजो जेडी मल इन वाइदे जी गाल थी रही आहे या बुनैया इन्नी अरा फिल मनामी अन्नी अज़बहुक फंजुर माज़ा तरा इन करे तो बयान कया जो इन खाग में कायनात जे अंदर कदे भी पी ऐ पुत्र जे दरमियान एड़ो वाक्यो कोन आयो आ यो कायनात जो पहरो वाक्यो आ जो पी पांजे पुत्र के चई रहो आ या बुनैया ओ मुजा बचड़ा जी मुजा बाबा इन्नी अरा फिल मनाम खोले तो चवे से बचड़ा रात ख्वाब में डिठो थम निंड में डिठो थम सुतो पयो हुयुस अन्नी अज़बहुक ख्वाब डिठुम त तोखे ज़बह करे रहियो आ फंजुर माज़ा तरा बुधा तुंहिंजो छा ख्याल आ अकुल वारा दोस्तो जेके दुनिया जे हर गाल में अकुल हलाईंदा हो हिकड़े मिंट ला इते भी अकुल हलायो इहो मुनासिब हुयो पुट चवे ह त बाबा ख्वाब ख्वाब थींदो आ सब को लहंदो आ तो भी ख्वाब लधो आ तो भी इहो लधो आ त ज़बह करे रहियो आ हुक्म कोन थियो थई त ज़बह कर तू चवी तो ख्वाब में तोखे ज़बह करे रहियो हां इए भी चई सके पियो पर बचड़ो आ चोंदो आ न न पी चवे तो फंजुर माज़ा तरा बच्चा हाणे तुंहिंजो छा ख्याल आ पी तो पुत्र खां पुछे ज़बह जे ला तुंहिंजो छा ख्याल आ पुत्र जो जवाब ॿुध या अबत फ़अल ओ मुंहिंजा बाबा देर न कर मिंट कर है सुभान अल्लाह सुभान अल्लाह देर न कर मिंट कर या अबा इफ़अल देर न कर मिंट कर अबा मूं त ख्वाब लधो आ पी चवे तो मूं ख्वाब लधो आ पुट चवे तो मां तो उमर बाबा इहो रब जो हुक्म थई सुभान अल्लाह सुभान केर इस्माइल अलैहिस्सलाम इब्राहिम अलैहिस्सलाम के चवे ओ मुंहिंजा बाबा देर न कर इहो अल्लाह जो हुक्म मां तो उमर यो हुक्म पूरो कर पुत्र पो तू कीअं कंदे पिया पुत्र खां बचा तू कीअं कंदे चवे तो सतजिदुनी इंशा अल्लाह मिनस साबिरीन सुभान अल्लाह ओ मुझा दिल बर बाबा फिक्र न कर अल्लाह जे हुक्म सां गौर कयो
जेको जुमलो आयत कुरान जी पढ़ी थम मक़सद सां पढ़ी थम बच्चो छा थो चवे इंशा अल्लाह मिनस साबिरीन मुंहिंजा बाबा अल्लाह जे हुक्म सां तू पंहिंजे बचड़े खे सब्र करण वारनि मां लहंदे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वरी गौर कयो अहले इल्म इएं कोन चई त सतजिदुनी इंशा अल्लाह मिनस साबिर ओ मुंहिंजा बाबा अल्लाह जे हुक्म सां पंहिंजे पुट खे सब्र कंदड़ लहंदे जे इएं चवे हां ॻाल्हि ख़त्म थी वई त सब्र जी इंतहा है न न जो रज़ाए ख़ुदा है हुक्म ख़ुदा है जंहिंखां काई गुझाई न आहे उहो रब इएं थो चवराए ओ मुंहिंजा इस्माईल पंहिंजे बाबे खे चओ त इंशा अल्लाह मिनस साबिरीन ओ मुंहिंजा बाबा मूंखे सब्र करण वारनि मां लहंदे याने बाबा सब्र जी इब्तिदा त मां थो कयां पर उन जी इंतहा करण वारो को ॿियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह पंहिंजे बाबे जो ख्वाब पूरो कई क़द सदक़त रुया अल्लाह चई छॾियो ऐं इब्राहिम तो पंहिंजो ख्वाब पूरो कयो बच्चो वयो हलियो दरमियान में घटो अचे वियो कुरान छा चयो ज़बहिन अज़ीम छा कुरान हुकुम कयो गाला गाला वफ़दैनाहु बिज़िबहिन गौर कर कुरान जे मथा जंहिं जगह ते नबी जो बचड़ो हलियो वञे घटो अची वञे रब कुरान में चवे कुरान करीम जे हुक्म दे निहार वफ़दैनाहु बिज़िबहिन अज़ीम रब जो कुरान अज़ीम वडी ज़बह जिथे थियो ई कुछ ना है उहा वडी ज़बह रब न पूरी कायनात ला छा थो चवे कुल मता दुनिया कलील हबीब ऐलान कर ये पूरी दुनिया मुख्तसरा थोड़िया रूए जमीन थोड़िया हो ज़बह वडिया जे ज़बह में इस्माईल निकरी वयो घटो अची वयो उहा ज़बह अज़ीमा हिकड़ी निगाह करबला जे मैदान दे तखण ओ बचड़न वारा सोनो इब्राहिम बचड़े जे मथा काती खणी बीहंदो आ बचड़ो चवंदो आ ओ मुंहिंजा बाबा अखिड़ियुनि खे ॿध त सही काती चवंदी आ मौला अॼु मूंखे ज़ुबान ॾे त मां इब्राहिम सां कुझु ॻाल्हाए वठां पर मुंहिंजा दोस्त आशिकल विचों रस्तो कढी करे चयो इन करे इस्माईल चवंदो आ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जो अखियुनि सां ॾिसंदो आ त जिब्राईल घटो कायो बीठो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मौज़ू वॾो थी वेंदो इन करे मां थोड़ो हीअं मोटा ओ अज़ीज़ा ने मन लेकिन हिकड़ी निगाह करबला जे मैदान ते त रख उन करबला जे मैदान ते हाणे हिते ख्वाब थियो वा मुझे दिलबर हुसैन वायदो निभायो वा हाणे इहो वायदो कॾहिं थियो आ इहो वायदो किथे थियो आ इहो वायदो कीअं थियो आ खोले ॿुधाया वया शाट करे कुंड वठी हला ॻाल्हायो खोले साईं खोले ॿुधायो ॻाल्हायो ॻाल्हायो खोले ॿुधायो साईं हे त फ़क़ीर चवंदो त सॼी राति पिया हलो पर तव्हां ॿुधायो खोले ॿुधायां त ॿुधो त वाइदो किथे थियो आई कीअं थियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हा मुंहिंजा मिठड़ा दा वाइदो थियो आ कहिड़ी जगह ते थियो आ कीअं थियो आ वाइदो आय इन अल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नत सुभान अल्लाह अल्लाह जे ज़ात ऐलान कयो मां अल्लाह खरीदारी कंदो हां छा कंदो हां
खरीदारी अजीब गाला मालिक भी पाण खालिक भी पाण खरीदार भाई इहो ही त मज़ो आ दोस्त इहो ही त मज़ो आ मालिक भी पाण खालिक भी चवे तो कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंजिउल मुल्क मिम्मन तशा व तुइज्जु मन तशा व तुजिल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन कदीर। सुभान अल्लाह। रब चवे तो मुझी मर्जी आ पेनू के बादशाह कया बादशाह के पेनू कया इज्जत वारे के जलील कया जलील के इज्जत दे मथे पहुंचाया। रब चवे तो मुझी मर्जी आ छो वलिल्लाहि खजाइनुस समावाति वल अर्द जमीनी आसमान जा खजाना मा रब जाहन व इंदहु मफातिहुल गैब ये मिड़ई चाबियों मा रब जे कुदरत में मौजूद हन। सब कुछ रब चवे तो मूं वटा रब चवे तो मर्जी बि मुंहिंजी मौला जॾहिं सब कुछ तुझो आ पो वरी खरीद फरोख्त छाजिया या खरीदारी त इन जे लाइ कबी आ त को नफ़ो थे थोड़ो मथे वञा मौला तू त मालिक आ तू त खालिक आ तू छो तो खरीद करी। रब तो चवे इहो